अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। पीडीएम में इख़्तिलाफ़नि खां पोइ टियों पीडीएम जो अहम इजलास थियो मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि, जंहिंमें शहबाज शरीफ़ जी ख़्वाहिश हुई त पाकिस्तान पीपल्स पार्टी एनपी खे शामिल कयो वञे, जंहिं बाबति मौलाना फज़लुर रहमान सां शहबाज शरीफ़ पारां अॻी मुलाक़ात कई वई हुई। पर इन अहम नुक़्ते ते पीडीएम जे इजलास में का बि ॻाल्हि ॿोल न थी ऐं न ई को इन बाबति फ़ैसिलो थी सघियो, जंहिं बाबति पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां वाज़ह तौर ते इहो ॿुधायो वियो आहे त पीडीएम में जेके इख़्तिलाफ़ जितां पैदा थिया हुआ उहे अॼु बि उन्हनि ॻाल्हियुनि ते बीठल आहिनि। अगरि इस्तीफ़ा वारो मामिलो आहे त इस्तीफ़ा हिन वक़्तु बि हुननि वटि मौजूदु आहिनि। उन समेत पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां इहो बि ॿुधायो वियो त पार्लियामेंट अंदरि सभिनी क़ुवतुनि सां जहिड़ो करणो पवंदो, जंहिंजी ॻाल्हि उनखां अॻु शहबाज शरीफ़ बि वाज़ह तौर ते करे चुको आहे। हिन वक़्तु जिते हुकूमत खे इहो महसूस थी रहियो आहे त मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं बजट में ख़ासि करे हुकूमत जी मुखालफ़त करे सघनि थियूं ऐं अगरि हुकूमत बजट पास न कराई त उन सां हिन हुकूमत खे नुक़सानु थी सघे थो, जेको हिन वक़्तु वाज़ह तौर ते इमरान ख़ान खे बि इन जो अंदाज़ो थी चुको आहे ऐं काल्ह उनजी ॻाल्हि वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां बि कई हुई ऐं जहांगीर तरीन अॻी इहा ॻाल्हि करे चुको आहे। हुन बाबति पार्लियामानी ग्रुप बि ठाहे चुको आहे। हिन वक़्तु जंहिं ॻाल्हि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खां एतिराज़ हुआ उन ते मुस्लिम लीग नून अंदरि बि इख़्तिलाफ़ साम्हूं अचनि पिया। शहबाज शरीफ़ वाज़ह तौर ते हिकु ॾिनल इंटरव्यू में इहो ॿुधायो त हू इन राय जो न आहे त कंहिं हिकु पार्टी वटि इहो इख़्तियार हुजणु घुरिजे त हू कंहिं ॿी पार्टी जा फ़ैसिला कंदे फोरम ते सभिनी जी राय जो एहतराम करणो हूंदो आहे। इन सभिनी मामलनि ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे जेयूआई तरफ़ां सीनियर अगवाना आहिनि ऐं जेयूआई जा स्पोक्स पर्सन आहिनि मोहतरम जनाब असलम गौरी साहब। बहुत शुक्रिया सर आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां मूंखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन किया है सीनियर अगवाना आहिनि सेनेटर ज्ञानचंद साहब। ज्ञानचंद साहब आवाज़ भी बड़ी मेहरबानी प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। असलम साहब मैं आपसे शुरुआत करूंगा, ज़ाहिर है जो भी इजलास हुए हैं या फिर शहबाज शरीफ साहब से मुलाकात हुई मौलाना फजल रहमान साहब की, आप उनमें मौजूद रहे हैं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के ऊपर अब तक पीडीएम में किस बात पर इख्तलाफात हैं? जी, वो एक मुआहदा हुआ था जो कमेटी का इजलास हुआ था, स्पेशल कमेटी बनाई गई थी जिसकी शायद खाकान अब्बासी साहब के घर पे वो उसकी सदारत फरमा रहे थे और उसमें राजा परवेज अशरफ साहब और दीगर अहबाब तक शरीफ थे और जिसके फैसले बाकायदा एएनपी के रहनुमा मियां इफ्तिखार हुसैन ने खुद मीडिया को कहे थे और सब उनके साथ खड़े थे। और उसके तहत यह था कि जनाब यूसुफ रज़ा गिलानी वो चेयरमैन सेनेट के उम्मीदवार होंगे पीडीएम की तरफ से, मौला अब्दुल गफूर हैदी डिप्टी चेयरमैन सेनेट के लिए उम्मीदवार होंगे और नून लीग को हमने अपोजिशन लीडर की सीट उस मुआहदे के तहत दी गई थी। अब उसके बाद ये हुआ कि उस मुआहदे से या उस कमेटी के फैसले से पीपल्स पार्टी ने रूगर्दानी की और उन्होंने अपना सेनेट का इलेक्शन होने के बाद, जबकि अब्दुल गफूर हैदी साहब भी थे और वो भी थे, यहाँ तक तो ठीक रहा। लेकिन जब अपोजिशन लीडर का मामला आया तो पीपल्स पार्टी ने अपोजिशन लीडर अपना नॉमिनेट किया, जो हालांकि उस मुआहदे के तहत, जो एक फैसले के तहत वो नहीं हो सकता था। और उसके बाद उससे बढ़ के उन्होंने ये किया कि कुछ बाप के लोगों से वोट ले लिए। तो यही जो बुनियादी वजह इख्तलाफ की आपस में बनी है, जिसके बाद मुस्तकिल एक इख्तलाफ की सूरत हुई और फिर उसके बाद पीपल्स पार्टी से कहा गया कि वजाहत का एक नोटिस भेजा गया वजाहत के लिए कि आपने उस कमेटी के फैसले से रूगर्दानी क्यों की और उसको जनाब बिलावल भुट्टो साहब ने उसको फाड़ कर फेंक दिया और जिससे इश्तियाल बढ़ा और मामला खराब हुए। बेशक तो इख्तलाफ यहीं से शुरू हुआ है कि जो एक फैसला होता है उस फैसले पे अमल दरामद होना चाहिए। अच्छा असलम साहब ये बताइएगा, ज़ाहिर है आप ये कह रहे हैं कि इख्तलाफ इस मामले से शुरू हुआ है, पर इख्तलाफ वहां से शुरू हुआ था जब मौलाना साहब ने यह बयान दिया कि अफादियत नहीं होगी लॉन्ग मार्च की इस्तीफों के बगैर। एक दिन पहले जब एक अहम मीटिंग होनी थी पीडीएम की, उससे एक दिन पहले हालांकि पाकिस्तान पीपल्स पार्टी यहां पर तैयारियां कर रही थी और भरपूर तैयारी में थी कि अब लॉन्ग मार्च होगा इस्लामाबाद की तरफ से, फिर वहां पर इस्तीफों को जोड़ दिया गया पीडीएम के सरबराह की तरफ से। जी ऐसा नहीं है, ये पीडीएम का जब जिस ऑल पार्टीज ने पीडीएम बनाए उसी में भी ये तय, तो मैं ये आपको बता दूं ये पहले से तयशुदा बात थी। इसको ये कहना कि ये तयशुदा नहीं थी, ये ऐसा नहीं है। और ये तय हुआ था कि वक्त पे जरूर जब टाइम आएगा उस टाइम पे इनको इस्तेमाल किया जाएगा एक हथियार के तौर पे। और इस बात पे भी उस इजलास में मैं भी मौजूद था। 10 में से 9 पार्टियों ने एग्री किया था इस बात पे, सिवाय पीपल्स पार्टी के 9 पार्टियों ने एग्री किया था कि हमें इस्तीफे दे देने चाहिए।
अच्छा ज्ञानचंद साहब, अवां ॿुधाए जो ज़ाहिरा जेके पीडीएम में इख़्तिलाफ़ पैदा थिया, जंहिंजो मां ज़िक्र कयो, हिकु मौलाना साहब जो उहो बयान, पर उन खां पोइ वाज़े तौर ते इहो लिखियल हो, इहो तय थियल हो सेनेट जे हवाले सां त सेनेट में अपोज़िशन लीडर जे लाइ मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार ईंदो, पर उन ते असां ॾिठोसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी बाद में जॾहिं चेयरमैन जे लाइ गिलानी साहब कामयाब न थियो त पंहिंजो उम्मीदवार आंदो, जंहिं तां इख़्तिलाफ़ वधिया पीडीएम अंदरि। महराज साहब, ईअं कोन्हे को इख़्तिलाफ़ उतां ई वधिया जॾहिं लॉन्ग मार्च खे इस्तीफ़नि सां गॾु हुयो। इख़्तिलाफ़ तॾहिं वधिया जॾहिं पीटीआई ऐं नून लीग पंजाब में हिक ॿिए सां टकराव कयो। इहे बुनियादी शयूं जंहिं मां हिकिड़ो एतमाद टुटो, ऐं पोइ बि पीपल्स पार्टी पीडीएम ऐं पीपल्स पार्टी पाण में हिक ॿिए सां हलंदा रहिया। पर जॾहिं मामलात रोज़ बरोज़ वधंदा रहिया ऐं उहा तनक़ीद शुरू थी वई त यकीनन हर कंहिंखे पंहिंजो राइट आहे। साहब थोड़ा सा ये बताइएगा, ज़ाहिर जेयूआई इस वक्त लीड कर रही है इस पूरे फोरम को, मौलाना साहब लीड कर रहे हैं। एक वक्त था जब आप लोगों ने आज़ादी मार्च निकाला तो उसका बाद में ये फायदा निकला कि नवाज शरीफ साहब मुल्क से बाहर चले गए, और मौलाना साहब ने ये वाजे कर दिया कि अगर मेरे दोस्तों को फायदा होता है तो ये भी अच्छी बात है। फिर हम इस वक्त देख रहे हैं, हालांकि इल्जाम पाकिस्तान पीपल्स पार्टी पर लग रहा था, आज़ादी शहबाज शरीफ साहब और हमजा शहबाज की हो गई। इस वक्त जब पूरी उंगलियां पीपल्स पार्टी पर उठ रही थी कि ये लोग इस्तीफा नहीं देना चाह रहे, तो उसके बगैर आप लोग भी तो इस्तीफे नहीं दे रहे, या फिर फायदा तो हर तरह से मुस्लिम लीग नून को ही हो रहा है। जी, बात ये है कि मुस्लिम लीग नून को फायदा हो रहा है या पीपल्स पार्टी को फायदा हो रहा है, हमें तो कोई फायदा नहीं हो रहा। उस वक्त भी लॉन्ग मार्च में इन्होंने हमारे साथ चलने का वादा किया। तो एक बात मैं बात क्लियर कर दूं आपको, जो बार बार एक बात आ रही है कि पीपल्स पार्टी की तैयारी थी। जनाब सिंध में निसार खोड़ो साहब पीडीएम के कन्वीनर थे, उन्होंने जो इजलास जिसमें आपस में इंतशार पैदा हुआ, उस इजलास तक कोई पीडीएम का इजलास नहीं बुलाया था। ये बात मैं क्लियर कर दूं। और ये बार बार कहा जाता है कि पीपल्स पार्टी ने तैयारी की थी, कोई तैयारी नहीं थी पीपल्स पार्टी की। हफ्ता के कन्वीनर साहब ने पीडीएम का इजलास नहीं बुलाया था सीधा, और वो भी जिस दिन ये हमारा इजलास में ये सारे मसाइल पैदा हुए उसके 2 दिन बाद का इजलास रखा था उन्होंने। तो मैं आपको क्लियर कर दूं कि हमें नून लीग हो या पीपल्स पार्टी हो, मकसद ये है कि जब एक फोरम पे आप एक फैसला करते हो तो आपको उस फोरम पे चलना चाहिए। लोग ये भी कहते हैं कि जो लॉन्ग मार्च अगर टाइम पे नहीं हो सका तो उसका फायदा पीपल्स पार्टी को मिला, साझेदार का अपोजिशन लीडर मिल गया उसको सेनेट में। तो ये इस तरह की सूरत है, तो हर कोई कहता है। हम इस तरह इल्जामात की बात नहीं करना चाहते कि किसको फायदा हुआ है किसको नहीं फायदा। जुलाई को फायदा हुआ तो मैं जवाब देने के लिए तैयार बैठा हूं। हो सकता है पीपल्स पार्टी की हुकूमत सिंध की बच गई हो सकता है उधर भी मुकदमात थे, उनको को रिलीफ मिल गया हो। तो हम इस तरह की बात हम करना नहीं चाहते, क्योंकि बहुत अच्छे ताल्लुकात रहे हैं जरदारी साहब और मौलाना फजल साहब के दरमियान में, जाती म्यूचुअल ताल्लुकात रहे हैं, जिसकी हमेशा जमीयत उलमा इस्लाम सिंध ने को नुकसान पहुंचा है, और हमने हमेशा उन ताल्लुकात का एहतराम किया है। लेकिन ये आज नजर आ रहा है कि शायद वो भी जो ताल्लुकात वो उस सूरत में भी हम समझते हैं कि वो ताल्लुकात ने हमें जमात को बहुत नुकसान पहुंचाया। और अब तो खैर पीडीएम के एक सूरत है, आज वक्त भी कल 8 जमातें बैठी थी, 8 जमातों का फैसला था, मौलाना फजल का जाती फैसला नहीं था। और इससे कबल भी 9 जमातों का और रिकॉर्ड है कि 9 जमातों का फैसला था कि इस्तीफे देने चाहिए स्वाय पीपल्स पार्टी के। अगर आप जमहूरियत पे यकीन रखते हैं, जमहूरियत को मानते हैं, हम जमहूरियत का एहतराम करते हैं, जमहूरियत के लिए इकट्ठे हुए, हमें तो लोग कहते हैं कि मजहबी जमात है, आप तो जमहूरी जमात है, तो फिर 9 जमातों का फैसला आपको तो करना चाहिए। और मुझे ये भी पता है इस को किस तरह सबूताज किया गया। और पीपल्स पार्टी के लीडर, जो मैं पहली दफा टीवी पे जब बता रहा हूँ, पीपल्स पार्टी के एक मर्कजी लीडर मेरे बराबर में बैठे हुए जरदारी साहब पे तमाम जितना भी बयान था उसको ट्वीट करके बात फेंक रही थी, मीडिया को दे रही थी, और मीडिया में इंतजार फैल रहा था। तो ये प्री प्लान, उस इजलास को भी इन्होंने प्री प्लान डिस्टर्ब किया है। मुझे आज ये कहना पड़ा, ये अल्फाज में कभी आज तक मैंने नहीं किए। तो उस इजलास को भी पीपल्स पार्टी ने ही उस इजलास को खराब किया। अच्छा, उस इजलास की आप बात कर रहे हैं जिसमें नवाज शरीफ साहब और जरदारी साहब में तल्ख कलामी भी हुई थी, और ये बातें भी सामने आई थी कि जरदारी साहब ये चाह रहे हैं कि नवाज शरीफ साहब मुल्क में आकर तहरीक को लीड करें। ये तो पहले कह देते ना, जिस दिन ये चार्टर बना था, चार्टर डिमांड
में आएंगे और आके इसको लेंगे। लेकिन मैं उसी इजलास की बात कर रहा हूँ, उस इजलास को प्री प्लान सबूताज किया गया और मेरे बिल्कुल बराबर में पीपल्स पार्टी के सीनियर लीडर बैठी हुई थी और जो उस वक्त जरदारी साहब से हर बयान की उसी वक्त व्हाट्सएप पे बात मीडिया को भेज रही थी और वो मीडिया पे चल रहे थे। सीनियर लीडर का अगर ये हाल है कि वो इजलास के अंदर की कार्रवाई बाहर भेज रही है, तो इसका मतलब ये है कि आप सबूताज करना चाहते हैं उस इजलास को। आप खुद चाहते थे कि ये इजलास ना हो, क्योंकि 9 पार्टियों का आपकी मर्जी के खिलाफ फैसला आ चुका था। बिलावल साहब भी बैठे हुए थे उस इजलास में। अच्छा, इस पर मजीद हम बात करेंगे। ज़ाहिरी तौर ते जेके पीडीएम में इख्तलाफ हुआ उन जो हुकूमत के इन वक्त वाज़े तौर ते फ़ाइदो थी रहियो आहे। इन ते पाण प्रोग्राम में वधीक ॻाल्हाईंदासीं। बजट जे हवाले सां छा स्ट्रेटेजी हूंदी अपोजिशन। इन ते गॾु वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में एक बेरो बीहर भलीकार। अब ज़ाहिरी तौर ते ज्ञानचा साहब इहो ॿुधाए जो हिन वक्त जेका सूरत हाल असांजे साम्हूं नज़र अचे पई, बिलावल साहब ज़िक्र करे पियो अपोजिशन लीडर क़ौमी असेंबली में शहबाज शरीफ़ा मुस्लिम लीग नून जो सदर भी हुई आहे। छा अवां ॾिसो पिया त पार्लियामेंट जे फोरम ते हुकूमत खे टफ टाइम ॾिनो वेंदो आहे। उहे जमातूं जेके गॾियूं हुयूं पीडीएम जे तहत, उहे सभु जमातूं हुकूमत खे पार्लियामेंट जे फोरम ते टफ टाइम ॾींदियूं। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त पहिरीं जेका ॻाल्हि थी आहे त 8 जमायतनि जो पीडीएम हिकिड़ो इतिहाद हो, उनमें 8 जमायतूं हुजनि, 7 जमायतूं हुजनि, 1 जमायत हुजे, उनखे पंहिंजी राय रखण जो पूरो हक़ आहे। इहो त यूनानी मसली फ़ैसिला थींदा। कंहिं लॉबिंग करे जेकॾहिं तव्हां केतिरियूं पार्टियूं गॾु वेही था रहो या 8 पार्टियुनि जो हिकिड़ो फ़ैसिलो आहे, हिकिड़ी पार्टी पंहिंजो इख़्तिलाफ़ रखी सघे थी ऐं उनजे इख़्तिलाफ़ रखण खे बि एहतराम करणु खपे। जमहूरियत त इहा आहे त वॾी पार्टी नून लीग, पीपुल्स पार्टी या पीटीआई आहे त असांजा दोस्त बाक़ी पार्टियूं छॾे उन्हनि जे पुठियां छो न लॻनि। इहो थी कोन थो सघे। जेके पार्टियूं पार्लियामेंट जे अंदर बि नथियूं अचनि उहे बि पॉलिटिक्स कनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ जदोजहद जो हिसो रहियूं आहिनि। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। ॿी नंबर ॻाल्हि जेका आहे त इमरान ख़ान हिन सॼे मुल्क जे लाइ तबाही आंदी आहे, हिन महांगाई आंदी आहे, हिन मुल्क जी मुआशत खे तबाह कयो आहे, हिन मुल्क जे अख़लाक़ियात खे तबाह कयो आहे, हिन मुल्क जे मसइलनि जी जड़ जेका आहे, फॉरेन पॉलिसीज़ फेल आहिनि, असांजी इकोनॉमी फेल थी चुकी आहे। रोज़ का न का बुरी ख़बर थी पर का बि अवाम खे रिलीफ जी ख़बर नथी अचे। उनजे करे उनजे ख़िलाफ़ बीहणो पीपुल्स पार्टी जो स्टैंड आहे। बावजूदि हिनजे जेके तनक़ीदूं थियनि थियूं उहे तनक़ीदूं थी थियूं रहनि। ॻाल्हि इहा कई वई त आसिफ अली ज़रदारी खे शायदि केसनि में फ़ाइदो पियो। आसिफ अली ज़रदारी खे केसनि में फ़ाइदो जेकॾहिं पवे हा त नज़र अचे हा। फ़ाइदो त उन्हनि खे पियो जेके जेल मां सिधा जहाज़ ते था चढ़नि। उन्हनि ते त कंहिं बि क़िस्म जी असांजे मौलाना साहब जी पार्टी बि ख़ामोश आहे। त छो नवाज़ शरीफ़ जो क्वेश्चन पैदा थिए थो। ॿिया असीं जेलनि में वञूं, जदोजहदूं कयूं ऐं मियां साहब मदाम मारे। शहबाज शरीफ़ खे सिधो जेल मां रिलीज़ मिले ऐं हुनखे ईसीएल मां नालो निकिरी वञे, त इहे ॻाल्हियूं न थियणु खपनि। पर जॾहिं ॻाल्हियूं खुलनि थियूं त करणियूं थियूं पवनि त इहे सभु माण्हुनि खे ख़बर पवणु खपे। बावजूदि हिननि सभिनी ॻाल्हियुनि जे पार्लियामेंट जे अंदरि हिन बजट में पीपुल्स पार्टी कमिटेड आहे टफ टाइम ॾियण जे लाइ। हुतां जहांगीर तरीन ग्रुप निकिरी चुको आहे। नून लीग खे पंहिंजो रोल प्ले करणु खपे। नून लीग त पीटीआई जी हुकूमत जेका पंजाब में आहे, जेका मर्कज़ में आहे, उनखे बचायो वेठी आहे। उनखे असां सेनेट जी इलेक्शन में साबित करे चुका आहियूं त मियां साहब खे सदसी कॉन्स्टिट्यूएंसी नेशनल असेंबली में शिकस्त अची चुकी आहे। हाणे पंजाब खां शुरूआत छो नथा करनि? बोज़दार सां हिननि जी कहिड़ी हमदर्दी आहे? इहो हिकिड़ो जमहूरी कानूनी आइनी नुक़्तो आहे। तव्हां नो कॉन्फिडेंस आणे सघो था। नो कॉन्फिडेंस जेकर फेल थी वियो छा आसमान किरी पवंदो? इक़्तिदार में तूं हाणे बि वेठा आहिनि। जेके पीटीआई जे अंदरि तज़ाद आहिनि, जेके पीटीआई जे अंदरि इख़्तिलाफ़ आहिनि, जेके ग्रोहबंदी आहे, पीटीआई जे अंदरि जेके हुननि जे ग़लति पॉलिसियुनि जे करे, बैड गवर्नेंस जे करे, नॉन डिलीवरेंस जे करे जेके पीटीआई जे अंदरि तज़ाद आहिनि, उन्हनि जो फ़ाइदो अपोजिशन खे वठणु खपजे। पर ज्ञानचा साहब, फ़ाइदो अवां कहिड़ो वरितो? अवां वटि जॾहिं बिज़िंजो साहब हो उन वक़्तु बि इहो ई सेनेट चेयरमैन कामयाब थियो। हींअर बि अवां वटि वधीक वोट हुया। यूसुफ रज़ा गिलानी खे अवां सेनेटर न बणाए सघिया। अगरि उहे जेके हथ आहिनि उहे चाहिनि कुझु बि करे सघनि था, अवां कीअं फ़ाइदो वठंदो? छा उनजे करे असीं पीटीआई खे सवलो रस्तो खोले ॾींदासीं? असां चैलेंजिस त पैदा कयूं। उहे चैलेंजिस पैदा कोन कया विया। उनजे बदिरां पीडीएम जे अंदरि दराड़ूं विझी लॉन्ग मार्च खे स्टीफन सां गॾु
पीडीएम जो जेको हिकिड़ो मोमेंटम ठहियो उन सॼे खे टोड़े हाणे जेको ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि त असां इस्तीफ़ाऊं ॾियो उनजे करे पीडीएम टुटो हाणे इस्तीफ़ाऊं ॾियनि त ख़बर पए त ही पंहिंजे ॻाल्हियुनि ते बीठा आहिनि कोन पीपुल्स पार्टी त ठीकु आहे हिननि जे ग्रुप खां ॿाहिरि आहे ही पाण जेके पंहिंजे फ़ैसिले ते बीहनि इस्तीफ़ाऊं ॾियनि पोइ पीपुल्स पार्टी ते तनक़ीद थिए थी उन खां अॻु में सॼो टोपी ड्रामो आहे ऐं उन में ज़िम्मेवार उहे आहिनि जेके ऐलान करे सॼी पीडीएम खे टोड़े हाणे पंहिंजे ॻाल्हियुनि ते नथा पियनि इस्तीफ़ाऊं नथा ॾियनि। अच्छा असलम साहब, आप थोड़ा सा बताइएगा, ज़ाहिर है अगर हम सूरत हाल पर नजर डालें तो जरदारी साहब ने जो 27 दिसंबर को बात की थी कुछ हमसे भी सीखें। उसके बाद पीडीएम को कामयाबी मिली, हमने देखा ज़िमनी इलेक्शंस में पूरे मुल्क में पीडीएम में शामिल जमातें कामयाब हुई। ज़ाहिरी तौर पर नेशनल असेंबली से यूसुफ रजा गिलानी साहब आ गया, फिर एक स्ट्रेटेजी बनी कि पंजाब और मरकज में नो कॉन्फिडेंस मूव आनी चाहिए और उस वक्त तक ये बात सामने आ गई कि अब इस्तीफे देने चाहिए। तो आप नहीं समझते कि अगर उस स्ट्रेटेजी पर चलते तो हुकूमत को वाज़ेह तौर पर परेशानी थी और हमने ये भी देखा कि खान साहब को वोट ऑफ कॉन्फिडेंस भी लेना पड़ा। देखिए भाई बात ये देखिए, पहली बात तो ये है कि पीडीएम ने कभी भी ये फैसला नहीं किया था कि इमरान खान को हलाने के लिए नो कॉन्फिडेंस लाया जाएगा या पंजाब में नो कॉन्फिडेंस। ये इनकी तजवीज थी, पीपल्स पार्टी की जाती तजवीज थी, ये पीडीएम का डिसीजन नहीं था। पीडीएम जिसने बना था वो इसलिए बना था कि ये हुकूमत गलत है, ये वजीर आजम सिलेक्टेड है, हम इस असेंबली को नहीं मानते, तो फिर और जो है इस हुकूमत को फौरन जाना चाहिए, इलेक्शन के अंदर एस्टेब्लिशमेंट के किरदार को खत्म होना चाहिए। पीडीएम तो इसलिए बना था ना, ये पीडीएम को ट्रक की बत्ती के पीछे लगा दिया। यूसुफ रजा गिलानी साहब को बगैर पीडीएम के मशवरे के खुद बखुद पीपल्स पार्टी ने उसको कैंडिडेट बना दिया सेनेट का। बाद में पीडीएम की तमाम जमातों ने उसको ऑन किया। मैं आपको ये भी आज बहुत बातें अगर क्लियर करनी है तो मैं आज क्लियर करता हूं। पीडीएम ने कभी भी यूसुफ रजा गिलानी को सेनेट का कैंडिडेट नामजद नहीं किया था, पीपल्स पार्टी ने नामजद किया, हम सब ने उसको इज्जत दी और ऑन किया। इसके बाद पीडीएम ने यूसुफ रजा गिलानी को चेयरमैन सेनेट का उम्मीदवार नामजद नहीं किया था, हमने इज्जत दी, पीपल्स पार्टी ने नामजद किया बगैर हमसे मशवरे से, हमने पीडीएम बचाने के लिए उसमें भी एहतराम हमने किया। ये तो इनको पता होना चाहिए कि ये क्या खेल था। इलेक्शन, सेनेट इलेक्शन से पहले कराची में मेरी एक बहन की और जनाब मौजूदा चेयरमैन सेनेट की जो मीटिंगें हुई हैं, ज्ञानचंद साहब जरा उससे भी रोशनी फरमा दे वो क्यों हुई थी। और चेयरमैन सेनेट के लिए जो 7 वोटों पे गलत स्टैंपिंग हुई है, आप सिंध के वजीर तालीम से पूछ ले कि उन्होंने हुक्म दिया था कि इसमें स्टैंपिंग की जाए, वो किसका हुक्म था। अब हेनरी साहब के 7 वोट कहां चले गए, पीपल्स पार्टी कुछ बताए, बोलेंगे तो यही तो सब कुछ यही कर रहे थे, हम तो खामोश थे पीडीएम को बचाने के लिए। अब पीपल्स पार्टी अगर चाहती है आप मुझे मार तो हम तो तैयार बैठे, फिर अगर हमारी जुबान खुलेगी तो बहुत सी बातें खुलेगी। हम नहीं चाहते कि हम उस तरफ लेके जाए, हम इत्तेहाद है, इत्तेहाद में सबको साथ चलना होगा। पीपल्स पार्टी का हम एहतराम करते हैं, पीपल्स पार्टी को साथ को लेकर चलना चाहते हैं, लेकिन अगर पीपल्स पार्टी हम पे गलत इल्जाम लगाएगी तो फिर हकीकत कौम को बताने के लिए हम मजबूर होंगे। अच्छा असलम साहब, अब क्या होगा? ज़ाहिर नून लीग की तरफ से जो 2 मौक़िफ़ सामने आ रहे हैं, शहबाज शरीफ साहब ये चाह रहे हैं कि पार्लियामेंट के अंदर बजट में हुकूमत को टफ टाइम दिया जाए और उनकी ये भी ख्वाहिश थी कि पीपल्स पार्टी वापस आ जाए और उन्होंने ये तक कह दिया कि आप किसी को ये हक नहीं होना चाहिए कि किसी एक जमात को पाबंद करे, नोटिस के हवाले से जो उन्होंने जिक्र किया था। अब क्या पीडीएम के उस इजलास में पार्लियामेंट के अंदर हुकूमत को बजट में टफ टाइम देने के हवाले से भी कोई फैसले हुए हैं? बात यह है कि ये उनकी जाती राय थी, पीडीएम के अंदर मुस्लिम लीग की राय नहीं थी। पहली बात तो मैं क्लियर कर दूं कि असेंबली के अंदर तब्दीली आना या जो भी होना, यह पीडीएम के अंदर इस पे कोई बात नहीं हुई है। और मियां शहबाज शरीफ तशरीफ रखते थे, मियां नवाज शरीफ भी तशरीफ रखते थे, लीग पे थे, इसी तरह उसमें अख्तर मैंगल साहब भी वीडियो लिखते थे, इसी तरह मरियम नवाज साहब भी बैठी हुई थी, इस पे कोई बात नहीं हुई है। अलबत्ता बहसियत उन्होंने कहा कि मैं बहसियत अपोजिशन लीडर के बाकी जमातों के साथ जो पीडीएम में नहीं भी है इस वक्त या नाराज है, मैं उनको साथ लेके काम करना चाहता हूं अपोजिशन में। तो हमने कहा हमें तो इसमें तो कोई इतराज नहीं है, आप हुकूमत को अगर टफ टाइम देना चाहते हैं तो ये आप टफ टाइम दे लें, आप बजट में करें। तो हमने इसमें तो हमने कहा कि हमें कोई इतराज नहीं है। तो आप अपोजिशन लीडर हैं, उन्होंने इससे पहले खाना भी दिया था, सब अपोजिशन पार्टी को बुलाया था जो पार्लियामेंट के अंदर मौजूद हैं। तो हमने कहा आप अपना काम करें, हमें उससे हम आपके लिए रास्ते में कोई रुकावट नहीं है, कहीं हमारी जरूरत पड़ेगी तो हम उसमें भी आपकी हेल्प करेंगे। लेकिन फर्स्ट बात वही है कि आइंदा इलेक्शन फेयर होना चाहिए,
सिलेक्टेड का सिस्टम खत्म होना चाहिए और एस्टेब्लिशमेंट का रोल इलेक्शन से बाहर होना चाहिए। पीडीएम इसी के लिए बना था। पीडीएम ना पंजाब हुकूमत के खिलाफ एतमाद के लिए बना था, पीडीएम ना ज़िमनी इलेक्शन लड़ने के लिए बना था। अगर ज़िमनी इलेक्शन लड़ने थे तो फिर एनए 249 पे इन्होंने क्यों खिलाफवर्जी की? अगर ये पीडीएम के अंदर रहना चाहते हैं और कहते हैं कि हमें पीडीएम के साथ है, तो एनए 249 पे 3 दफा शायद खाकान अब्बासी साहब चल के गए और इनको याद दहानी कराई, भाई बिलावल साहब से मिले कि पीडीएम का यह फैसला था, इन्होंने नहीं माना। जहां इनका मुफाद होता है ये पीडीएम के फैसलों को ले आते हैं। जहां इनका वो कहते हैं ना मीठा मीठा हप हप कड़वा कड़वा थू थू। पीपल्स पार्टी अपने रवैये को ठीक करे और सबके साथ चले। पीपल्स पार्टी को इनके जो इस वक्त दानश्वर जो बिलावल साहब के इर्द गिर्द मौजूद है, उन दानश्वरों ने पीपल्स पार्टी को बंद गली में पहुंचा दिया है। अकेली खड़ी है पीपल्स पार्टी, पूरे मुल्क की अपोजिशन एक साइड पे खड़ी हुई है और पीपल्स पार्टी अकेली एक साइड पे खड़ी हुई है। और आपको यह भी अंदाजा होना चाहिए कि पीपल्स पार्टी की पोजीशन 3 सूबों में क्या है। पीपल्स पार्टी को अगर अपनी पोजीशन बरकरार करनी है, अवाम में वापस आना है, हमने इनको इज्जत भी दी, एहतराम भी दिया। आपको पता है पीपल्स पार्टी अपने तौर पे अगर मज़ार काज पे इतना बड़ा जलसा करके दिखाए, मुल्तान में जलसा करके दिखाए, बहावलपुर में जलसा करके दिखाए, मैं जानता हूं मैं तीनों जलसों में था कितने लोग थे पीपल्स पार्टी के। हमने वहां बिलावल साहब को आदर दिया, इज्जत दी, पीडीएम के लीडर की इज्जत से अवाम ने मुतारफ कराया। पिशावर के इतने बड़े जलसे में हमने मुतारफ कराया, कोटा के इतने बड़े। तो हम तो इनको भाई बन के बराबर की इज्जत देके जरदारी साहब के वजह से हम इनको लेके चले और पीपल्स पार्टी को। लेकिन अब पीपल्स पार्टी अगर हर पीडीएम के फैसले को कबूताज करेगी और पीडीएम पीपल्स पार्टी अपनी जाती एजेंडे को अगर यह समझेगी कि ये मेरा जाती एजेंडा है और इस पूरी पीडीएम की बाकी पार्टियां उस पर आंखें बंद करके यस कर दे, अब यह मुमकिन नहीं रहा। हमने किया, सेनेट इलेक्शन में भी किया, हमने ज़िमनी इलेक्शन में भी किया, हमने इनकी बात मानी, इनके पीछे चले, लेकिन अब ऐसा मुमकिन नहीं है। अब पीडीएम के एलानिये के मुताबिक इनको चलना होगा। जो पीडीएम का एलानिया है, जो पहले दिन जिस प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी पीपल्स पार्टी मेजबान थी, उसमें जो एलानिया तय हुआ था वो एलानिया मीडिया पे ले आए, उस एलानिया पे चले। जाहिर है वो 26 नुकात जो हमारे सामने। अच्छा ज्ञानचंद साहब, अवाम बुधाए जो अगर मरियम नवाज या नवाज शरीफ जनरलन जा नाला खणे थो तो उनते बिलावल साहब के एतराज थे, तो जॾहिं ॻाल्हि एस्टेब्लिशमेंट जी थिए थी त पीपल्स पार्टी उन ते एतराज करे थी। अगर इहा ॻाल्हि थिए थी त असुल मसलो हीअ हुकूमत न आहे, सिलेक्टेड न आहिनि, पर उहे सिलेक्टर्स आहिनि जिन हिननि खे आंदो आहे। फ्री एंड फेयर इलेक्शन जे हवाले सां पीडीएम में ॻाल्हि थिए थी त उन ते असां वाज़ो तौर ते ॾिठोसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी शुरू खां ई हिकु ॿिए पासे ते वञे पई। पीडीएम में शामिल ॿियूं जमातूं जिन जो लहजो वाज़ो तौर ते ॿुधाए पियो त उहे कंहिं ॿिए पासे वञनि पियूं। ॾिसो, मौलाना ऐं मरियम नवाज जी ॿिन्ही पार्टियुनि खे इहा ख़बर हुजणु खपे त पीपल्स पार्टी उहा पार्टी आहे जेके हीअ सभु एस्टेब्लिशमेंट जे जॾहिं गोद में वेठल हूंदा हुआ, उन वक़्त में पीपल्स पार्टी जदोजहद जे मैदान में जनरल ज़िया जे ख़िलाफ़ जदोजहद पीपल्स पार्टी कई आहे, मुशर्रफ के खिलाफ पीपल्स पार्टी जदोजहद कई। पार्टी में कुर्बानी हमारी आपसे ज्यादा है ज्ञानचंद साहब, आपसे सब क्यादत मुझे मौलाना अब रोटी है जो क्यादत की ना, उस वक्त आपकी पीपल्स पार्टी वजूद नहीं थी, आप अंडरग्राउंड चले गए थे। आपने हक की आप लोगों का नहीं है। आप मरियम की एक बात है, अपोजिशन के पीपल्स पार्टी के साथ नहीं चलनी चाहती है, शहबाज की और बात है। पीडीएम जलसा निकालता है तो जेल से जहाज में नवाज शरीफ जाता है, उसके साथ आप सर जाहिरी तौर पर माजी में सबनी पार्टियों जो गलतियों आहिनि, प्लीज बात कंप्लीट करने दे ज्ञानचंद साहब, फिर मैं आपके पास आता हूं। सर देखें, बात मेरी बारी है, मुझे बात करने दो, ऐसे बात नहीं चलेगी। असलम साहब बात कंप्लीट करने दे ज्ञानचंद साहब को, फिर मैं आपके पास आता हूं। जी ज्ञानचंद साहब प्लीज करे। ॻाल्हि इहा है कि पीपल्स पार्टी जदोजहद जे मैदान ते आई है। बिलावल भुट्टो के कंहिंखे बि इंट्रोड्यूस कराइण जी ज़रूरत कोन्हे। हुनजी माउ बि शहादत माणी, हुनजे नाना बि शहादत माणी, हुनजे सवे हज़ारे कारकुननि डेमोक्रेसी जदोजहद में शहादत माणी आहे। अॼु बि हिकिड़े सूबे में असांजी हुकूमत आहे ऐं सॼे मुल्क में असांजी पार्टी जी मौजूदगी आहे। जेकॾहिं पीडीएम में उहा ताक़त आहे पंहिंजे वर्ड्स ते बीहे। पीडीएम जे जेके मौलाना साहब ऐं मरियम साहब जेके पीडीएम खे तबाह कयो, उन ऐलान ते त बीहनि त असां इस्तीफ़ाऊं ॾेई बीठा आहियूं। असां पहिरें ॾींहुं चयो हो जॾहिं मौलाना साहब असेंबली ठहियो, मौलाना साहब चयो त असीं कसम न खणंदासीं। असां सभिनी पार्टीज़ खे कन्विंस कयो
तना हिन फोरम के बावजूद जो ही सिलेक्टेड जो फोरम बची चुको है असां उन फोरम के इस्तेमाल कंदासीं इस्तीफ़ाइन जो ऑप्शन मौजूद हुयो पर यह गाल कोने तो को नो कॉन्फिडेंस को हर कॉन्स्टिट्यूशनल ऐं कानून जे अमल जंहिंमें पॉसिबल जो ज़रिया आहिनि उहे हिन हुकूमत के ड्राइण जे लाइ इस्तेमाल कंदासीं फेयर एंड फ्री इलेक्शंस जे लाइ अॻिते वधंदासीं इहा ई ॻाल्हि थी त हिन वक़्त में जेका सिचुएशन अची बीठी आहे उन में जेकॾहिं अपोज़िशन चाहे थी मौलाना साहब चाहिनि था मरियम नवाज़ शरीफ साहिबा चाहे थी सभिनी पार्टियुनि खे कॉमन एजेंडा ते वठणो पवंदो ऐं फौरी तौर ते जेका बजट अचे पई उन बजट ते सभिनी अपोज़िशन पार्टियुनि खे गॾिजी वञणो पवंदो मौलाना साहब जो किरदारु सभिनी खे गॾे खणी हलण जो आहे अच्छा आप क्विकली सर आप थोड़ा सा बताइएगा असलम साहब इस वक्त जो ज्ञानचंद साहब बात कर रहे हैं ज़ाहिर है पीडीएम से जब पीपल्स पार्टी जुदा हुई और इस्तीफा वाले मामले की बात की गई उस वक्त भरपूर तौर पर एक कैंपेन हमने देखा कि ये लोग तो इस्तीफा नहीं देना चाह रहे थे ज्ञानचंद साहब ये पूछ रहे हैं कि अभी तक पीडीएम में शामिल दूसरी जमातों ने इस वक्त तक इस्तीफा नहीं दिया नंबर 1 नंबर 2 ये बताइएगा कि मौलाना साहब ने सबको इकट्ठा लेकर चलना था क्यों वो मुस्लिम लीग नून की बोली इस्तेमाल कर रहे हैं जी मौलाना साहब ने आज भी कल भी जो अपनी प्रेस कॉन्फ्रेंस की है उनमें मौलाना साहब ने लीग की बोली जबान इस्तेमाल नहीं की है 8 जमातों ने मुतफिका तौर पे कहा कि पीपल्स पार्टी का चैप्टर क्लोज होना चाहिए लेकिन मौलाना ने बाहर आके प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि नहीं अभी उनकी तरफ हम उनके इंतजार में है कि वो रुजू करते हैं मौलाना साहब को ये गलत समझ रहे हैं बात ना करें लेकिन मौलाना साहब की प्रेस कॉन्फ्रेंस करें उनके अल्फाज क्या है पहली बात तो मैं ये बता दूं दूसरी बात यह कि इस्तीफों का ऑप्शन ये था कि जब हम इस्तीफे कौमी असेंबली 50% रिजाइन कर देगी तो हुकूमत मजबूर हो जाएगी घर में आने पे और पूरी 50% असेंबली जब रिजाइन कर देगी तो 50% से वो इलेक्शन कराना नहीं करा सकते और उन पर दबाव आ जाएगा तो इसलिए था ये नहीं था कि आधे दे दे और आधे ना दे बाकी हमारे पास बहुत से फार्मूले हैं अब चल पड़े हैं हमने इंशाल्लाह सवात भी जा रहे हैं कराची भी आ रहे हैं अब इंशाल्लाह और कल्लात भी जाएंगे और कोयटा भी जाएंगे इस्लामाबाद भी आ रहे हैं हमने शुरू कर दिया अपना काम हम किसी के दोस्त का इंतजार नहीं करेंगे अगर कोई दोस्त गाड़ी से उतर गया है और वो चढ़ना नहीं चाहता है तो उसकी मर्जी अगर वो आ जाता है तो हम उसे वेलकम करेंगे बहुत शुक्रिया आपका असलम गौरी साहब ज्ञानचंद साहब बड़ी मेहरबानी अवां जी भी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ ज़ाहिरी तौर ते पीडीएम में इख्तिलाफ वाज़िह तौर ते जेके नज़र अचनि पिया उन लाइ शहबाज शरीफ पारां कोशिश कई हुई पर उहो बि कामयाब न थी सघियो जॾहिं त उन खां अलावा पार्लियामेंट अंदरि अपोज़िशन गॾिजी हुकूमत खे टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो ॾिनो आहे ॾिसणो आहे त हुकूमत बजट पास कराए सघे थी या नथी कराए सघे थी वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार सिंध इन वक्त अनेक मसलन जे वरचेड़ियल आहे सिंध में जेतोणीकि अक्सरियती अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे त उते ई कुछ साज़िशुनि खे सिंध जो अवाम पंहिंजे वजूद लाइ ख़तरो महसूस करे रहियो आहे जिते हिन वक्त सिंध में पाणी जी शदीद खोट सबब सिंध सुकी रही आहे जिते डोमिसाइलन वारे मामले जो को भी खड़तेल नाहे निकिरी सघियो दारी आबादगारी ज़रिए धरती धड़नि खे पंहिंजी ज़मीन ते अक़लियत में तब्दील करण जूं कोशिशूं भी सालनि खां जारी आहिनि त उते वरी गबोलनि ऐं जोखियुनि जे ॻोठनि ते बहरिया टाउन जी वालार जो पड़ाॾो सॼी सिंध ताईं पहुची रहियो आहे सिंध ख़िलाफ़ साज़िशूं जारी आहिनि सिंधियुनि खे पंहिंजी धरती ते ओपरो बढ़ाइण जूं कोशिशूं थियनि पयूं कराची वेझो कुझु साल अॻु बहरिया टाउन जे नाले सां हिकु रिहाइशी स्कीम शुरू थी हुई जंहिंखे सिंध हुकूमत तरफ़ां कुझु 100 एकड़नि जी ज़मीन अलाट थी हुई पर पोइ ॾिसंदे ई ॾिसंदे बहरिया टाउन जी वाद अहिड़े नमूने थी जो उहो बहरिया टाउन कराची में 100 सालनि खां क़ाइमु सिंधियुनि जूं वसंदियूं बिल्डोज़ कंदो वियो ऐं उन्हनि ॻोठनि जे क़ब्रिस्ताननि सक़ाफ़ती ऐं तहज़ीबी मागनि हज़ारे सालनि खां क़दीम ॻोठनि खे ड्राए पट करे उन्हनि मथां वॾियुनि इमारतुनि जो हिकु जंग खड़ो करे छॾियो कराचीअ खां वठी कोहिस्तान ऐं हैदराबाद ताईं बहरिया टाउन जा कब्ज़ा जारी आहिनि हिन वक़्त ताईं हज़ारे क़दीम ॻोठनि खे ड्राए पट कयो वियो आहे हाउसिंग स्कीमुनि जे नाले ते धरती ते कब्ज़ो ऐं तरक़ी जे नाले ते क़दीम ॻोठनि ऐं सिंधी अवाम जी तबाही जो अमल जारी आहे हिन
इन सॼे अमल में सूबाई हुकूमत बि बराबर जी शरीक नज़र आई आहे। हिन वक़्त ताईं थियल कब्ज़नि में सूबाई हुकूमत बहरिया टाउन जी इंतज़ामिया, इलाइक़े जा ऑफिसर, SSP SHOs ताईं बहरिया टाउन जी धुर पिणु बणियल आहिनि, जंहिं ॾाढे ज़ुल्म ख़िलाफ़ सॼी सिंध पारां एहतिजाज जो ऐलान कयो वियो आहे। ॾाढे ज़ुल्म ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी पारां 6 जून ते बहरिया टाउन जी मुख्य गेट आॾो एहतिजाज जो सॾु ॾिनो वियो आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं सॼी सिंध खे दावत पिणु ॾिनी वई आहे। क़ौम परस्त, तरक़ी पसंद, सियासी, समाजी पार्टियुनि समेत सिंध जे अवाम खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। जेतोणीकि हिन एहतिजाज में सभई सियासी, समाजी, क़ौम परस्त, तरक़ी पसंद पार्टियूं शरीक थींदियूं, पर हिन वक़्त ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत इन सॼे मामले ते माठ आहे। सालनि खां जारी कब्ज़नि बाबति जटादार तहरीक जो भरपूर नमूने सां ऐलान पिणु कयो वियो आहे। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे गुल हसन कलिमती साहब। साईं ॿुधाइजो, जेका असां ॾिसूं पिया मुसलसिल बहरिया टाउन जी वलार हले पई, उन बाबति शुरूआती तौर ते ॿुधाइजो त हिन वक़्त ताईं कहिड़ियूं तयारियूं थियूं आहिनि 6 जून ते जेको एहतिजाज थियणो आहे उन बाबति? जी महिरबानी जी। इंडिजिनस राइट्स जो बुनियाद जेको असां रखियो 2015 में, असां गुज़िरियल 7 सालनि खां बहरिया टाउन जे हवाले सां मुसलसल जदोजहद में आहियूं ऐं उन वक़्त खां वठी असां पंहिंजो अवेयरनेस पिया करियूं। माण्हू सियासी पार्टियुनि सां राब्ता रहिया आहिनि। इहो पहिरियों दफ़ो आहे जो सिंध सॼी उथी पई आहे, या उन्हनि जी महिरबानी। उहो चवनि था त देर आयत दुरुस्त आयत। ऐं हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त पंहिंजे जेके बहरिया जे अंदरि 20-25 जेके ॻोठ आहिनि उन्हनि ते उन्हनि खे उथियारण जी साज़िश पई थिए, जंहिंमें गबोल आहिनि, जोखिया आहिनि ऐं प्लस बुरफ़त बि आहिनि। बुरफ़तनि जा ॻोठ आहिनि, छोटा जेके पाण खे बुरफ़त सॾाईंदा उन्हनि जा ॻोठ बि अचनि था, बुरा आहिनि उन्हनि जा ॻोठ बि अचनि था ऐं उन्हनि सभिनी खे उथियारण जी साज़िश पई थिए। 6 जून जे हवाले सां त सिंध एक्शन कमेटी को कॉल ॾिनो आहे धरणे जो, जेके बहरिया जे मुख्य गेट जे साम्हूं। उन खां अॻु असां 23 तारीख़ ते हिकिड़ी APC कई थी राइट लाइन्स जे तरफ़ां। उन में तमामु सियासी पार्टियूं उन में आयूं। असां उन मुतासिर इलाइक़े में इहो APC असां रखीसीं ऐं हिन वक़्तु असां उन APC में ऐलान कयो भरपूर शिरकत कंदासीं इंडिजिनस राइट लाइन्स वारा इन सिंध एक्शन कमेटी जे धरणे में। छाकाणि असां सिंध एक्शन कमेटी जा इंडिजिनस राइट लाइन्स मेंबर न आहियूं, पर बेसिकली मां एज़ ए राइटर ऐं साईं ख़ुदाउनि शाह एज़ ए समाजी वर्कर इहे सिंध एक्शन कमेटी सां गॾु आहियूं। तंहिंजे करे असां फ़ैसिलो कयो आहे इंडिजिनस राइट लाइन्स त भरपूर नमूने सां असां इन धरणे में शिरकत कंदासीं। ऐं इन सिलसिले में असां कराची जी ॻाल्हि कंदो हलां त कराची जे ॻोठनि में असांजा राब्ता मुसलसल आहिनि। अॼु बि धाबी जी बि धाबी जी प्रेस कॉन्फ्रेंस कई, धाबी जी दोस्तनि सां मिलियासीं। रेडी मैन खां वठी इब्राहिम मैदरी ताईं असांजा दोस्त जेके इंडिजिनस जा उहे कमु पिया कनि। उन सां अलावा ज़ैन शाह बि कराची में आयल आहे, उहो मुख़्तलिफ़ ॻोठनि में दौरा पियो करे, मुतासिर ॻोठनि जो दौरा करे चुको आहे। ऐं अॼु असां गडाप में धाबी जी खां पोइ गडाप में असां पंहिंजो मुहिम शुरू कयो आहे ऐं सुबुह खां बि असांजो आहे। असां 4 टीमूं इंडिजिनस राइट वारनि ठाहियूं आहिनि, जेके लयारी खां वठी खॾो ऐं हीउ सॼो इलाइक़ो जंहिंमें असांजा दोस्त जेके उन्हनि माण्हुनि सां राब्ते में आहिनि। मुख़्तलिफ़ जेके समाजी तंज़ीमूं आहिनि, ॾियारी अवामी मौज़ जे 3-4 मुज़ाहिरा कया लयारी में, उहो असां सां गॾु आहिनि हिन सॼे एहतिजाज में। ऐं खॾे जो मदरसो मशहूरु जेको मदरसो आहे मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारनि जो, उन्हनि जो मोहतमिम महमूद हसन असां सां गॾु आहे ऐं उन सॼे प्रोसेस में। इन खां अलावा जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे असद भट्ट ऐलान कयो त हू पंहिंजे दोस्तनि सां गॾु शरीक थींदो। नासिर मंसूर आहे ट्रेड यूनियन जो, जेको उन्हनि जा नेशनल ट्रेड यूनियन ऑफ पाकिस्तान, ऐं उन्हनि सां असांजो राब्तो आहे, उहे अचनि था। ऐं असां सम्झूं था जेके ॿियूं तंज़ीमूं आहिनि असां उन्हनि सां सियासी तंज़ीमुनि सां वास्तो सिंध एक्शन कमेटी जा दोस्त उहे सियासी जेके दोस्त आहिनि उन्हनि सां राब्तो पिया कनि। असां जेके सिविल सोसाइटी ऐं जेके समाजी तंज़ीमूं आहिनि ऐं ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि सां असां राब्तो कयो। बिशर कोकपोरनि जो मोहम्मद अली शाह ज़ाहिरी तौर ते जेके हिन वक़्तु दावतुनि जो सिलसिलो जारी आहे, सॼी सिंध मां माण्हू शिरकत कंदा, उन ॾींहं ते कहिड़ो लाइ अमल हूंदो? हिकिड़ी ॻाल्हि इहो ॿुधाईंदो हलां त जीअं मूं पहिरीं चयो त प्रोग्राम इहो सिंध एक्शन कमेटी जो आहे, उन्हनि 4 तारीख़ ते सरबराह इजलास घुराई आहे पंहिंजे हैदराबाद में ऐं उन में उन सॼे प्लान खे ॿुधाईंदा त हिन वक़्तु उन्हनि चयो त 11 बजे असां सभु हुते ओस्मानिया होटल आहे बहरिया टाउन जे गेट सां गॾु, पहिरीं सभु उते काफ़िला अची जमा थींदा, पोइ उतां असां पैदल मेन गेट आहे उन ताईं ईंदासीं
ऐं वधीक जेके आहिनि इहे उनखे डिज़ाइन करण जे लाइ 4 तारीख़ ते सरबराहन कमेटी जी गॾिजाणी घुराई सिंध एक्शन कमेटी ऐं अञा सिंध एक्शन कमेटी वारनि जाइ जो मुआइनो बि न कयो आहे जिते इन्हनि खे धरणो हणणो आहे शायदि इहे 3 तारीख़ ते उते प्रोग्राम आहे उन इलाइक़े खे ॾिसण जो पर 11 बजे जेका आहिनि उहे ओस्मानिया होटल ते सभु जमा थींदा ऐं उतां खां पोइ पैदल मेन गेट ताईं ईंदा इहो प्लान अञा ताईं उन्हनि कयो आहे सिंध एक्शन कमेटी वारनि ऐं असां जेके आहिनि इंडिजन्स वारा असां बि उते गॾु थींदासीं ऐं गॾिजी पोइ असां हिननि सां ईंदासीं मेन गेट ते बाक़ी वधीक जेके आहिनि उहे 4 तारीख़ ते हिनखे फाइनल कंदा त इहो बैराज जे गेट खां वठी M9 जा 2 पासा बंदि थींदा या बंदि न कंदा सिर्फ़ु गेट ते बीहंदा इहो फ़ैसिलो अञा उन्हनि सिंध एक्शन कमेटी वारनि करिणो आहे त उहो 4 तारीख़ ते मीटिंग उन मीटिंग में फ़ैसिलो थींदो त छाकाणि त सूरत हाल अहिड़ी आहे त 2-3 सर्विस रोड आहिनि अंडरपास आहे ऐं M9 जा 2 रस्ता जेके आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि दीवारूं लॻल आहिनि तो कीअं कंदा हिनखे प्लान ओॾो विज़िट करण खां पोइ ऐं 4 तारीख़ ते इहो फ़ैसिलो थींदो सिर्फ़ु मेन गेट जे साम्हूं धरणो ॾींदा या रस्ता 2 बंदि थींदा इहो फ़ैसिलो 4 तारीख़ ते थींदो मुंहिंजे ख़्याल में अच्छा गुलशन साहब गॾो इहो बि आगाह कजो ज़ाहिरा ही जेको सिलसिलो आहे गुज़िरियल केतिरे ई अरसे खां जारी आहे हिन वक़्त ताईं ॿुधाइजो त केतिरनि ॻोठनि खे ड्रायो वियो आहे ऐं उन दौरान कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कया विया आहिनि बैरिया टाउन इंतिज़ामिया तरफ़ां पहिरीं ॻाल्हि इहो ॿुधाईंदो हलां न बैरिया टाउन जो अनाउंस जेको थियो उहो 2013 में ऐं 2014 में हिन कमु करणु शुरू कयो ऐं 2014 में हिन कमु करणु शुरू कयो ऐं उन खां पोइ इहो ॿुधायो वियो त हिते जेके आहिनि उहो 2-3 हज़ार एकड़नि ते हिकिड़ी हाउसिंग स्कीम आहे माण्हुनि खे इहो ॿुधायो वियो ऐं पोइ असां ॾिठो त इहो 40-45 हज़ार एकड़नि ते पंहिंजा जेके आहिनि निशान लॻाए छॾिया आहिनि ऐं पहिरियों जेको मेन गेट आहे हितां अॻियां सिधी कबोल ॻोठ हो जंहिंमें 250-300 घर हुया पहिरियों उन्हनि खे उतां लॾायो वियो ऐं उन खां पुठियां जेको आहे उहो मुस्तफ़ा ॻोठ हो उनखे लॾायो वियो पोइ अॻिते हली करे दुरमोहन कबोल ॻोठ उनखे लॾायो वियो ऐं पोइ ॿियनि ॻोठनि ॾिठो त हाणे इहो आस्ते आस्ते वधे पियो पोइ असां 2015 में इंडिजन्स राइट लाइन जे थ्रू सॼो हिन जे ख़िलाफ़ु जदोजहद शुरू कई ऐं उन सां गॾोगॾु असां कोर्ट में बि वियासीं ऐं कोर्ट में ॿियो नक़वी साहिबु उहो बि कोर्ट में वियो असां बि कोर्ट में वियासीं पोइ सॼो प्रोसेस कोर्ट में हलियो पियो ऐं सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं सो मोटो नोटिस वरितो सुप्रीम कोर्ट कराची जे बदमनी केस में उन पाबंदी हणी छॾी हुई कराची जूं जेकी बि ज़मीन अलाटमेंट ते पाबंदी लॻाए छॾी ऐं जॾहिं अलाटमेंट ते पाबंदी लॻी गवर्नमेंट खे एनिया उन्हनि खे ज़मीन ॾियणियूं हुयूं पाबंदी खे बाएपास करण जे लाइ ऐं पाबंदी खे हिकिड़े पासे करे त हुननि ॾिठो त असां ईअं ॾेई नथा सघूं कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ पोइ 2013 में हिननि हिकिड़ो ऑर्डिनेंस पास कयो सिंध असेंबली में ऐं कराची जूं बचियल जेके बि दहियूं 50 दहियूं जेके बचियल हुयूं जिते ॻोठ आहिनि जिते चरागाहूं आहिनि जिते डेयरी फार्मिंग आहे जिते एग्रीकल्चर आहे उहे सभु ज़मीनूं मल्टी डेवलपमेंट अथॉरिटी ऐं लहरी डेवलपमेंट अथॉरिटी जे हवाले कयूं हुयूं जेके रेवेन्यू जूं ज़मीनूं हुयूं छाकाणि त MD जे थ्रू उहे ज़मीनूं मलक रियाज़ खे ॾियणियूं हुयूं तंहिंजे करे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत रेवेन्यू पाबंद ज़मीनूं अलाट न करे पर इन्हनि हीउ हिकिड़ो ड्रामो करे कि तमामु ज़मीनूं जेके आहिनि उहे MD जे हवाले कयूं 43 दहियूं 7 दहियूं जेके आहिनि उहे MD जे हवाले कयूं हुयूं ऐं उन दौरान मां ॾिठो त 2015 में मलीर ज़िले जी जेका हद उहा वधाई वई छाकाणि त उन्हनि मंगे पीर जे इलाइक़े मां ज़मीनूं वठणियूं 2 DCनि खे कवर करणु मसइलो हिकिड़ो DC सॼे खे कवर करे सभु इख़्तियारात DC जे हवाले कया विया इन्हनि अलाटमेंटनि जा ऐं अहिड़े नमूने सां पोइ इहा जेका ज़मीन MD जे थ्रू मलक रियाज़ खे जेका अलाट कई हुई ऐं तरीक़ेकार इहो इस्तेमालु कयो त माण्हुनि खे नोटिसूं जारी कयूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां सभु सरकारी ज़मीन आहिनि कुझु ज़मीनूं उते मालिकाना हुकूक जूं आहिनि 500-600 एकड़ बाक़ी सभु जूं सभु सरकारी ज़मीनूं आहिनि जेके एग्रीकल्चर जे लीज़ ते माण्हुनि खे मिलंदियूं पोल्ट्री जी लीज़ ते माण्हुनि खे मिलंदियूं उहे सभु लीज़ कैंसिल कया विया ऐं माण्हुनि खे इहो ॿुधायो वियो त अव्हां जूं ज़मीनूं हाणे कैंसिल थी वयूं आहिनि हे पैसा वठो न त इहे अव्हांखे न मिलंदा अहिड़े नमूने जिन पंहिंजूं ज़मीनूं न ॾियूं उन्हनि ते फोर्स कयो वियो फैज़ मोहम्मद कबूल जो मिसाल मुंहिंजे साम्हूं आहे उन पंहिंजी ज़मीन न ॾिनी उन ते फोर्स कयो वियो उन जी 40 एकड़ ज़मीन ते जेका उनजी मालिकाना हुकूक ज़मीन आहे उहा कोर्ट उनखे उन हक़ में फ़ैसिलो ॾिनो उनजे बावजूदि उते बंगला ठाहे पियो तंहिंजे करे इन ई तरीक़े सां पूरी मशीनरी जेका गवर्नमेंट जी पुलिस खां वठी राव अनवार ख़बर हूंदी उन दौरान
जो सॼो सिस्टम रहो अनवार DC मलीर जे हवाले हुयो ऐं ईअं जेके आहिनि 43,000 एकड़ ज़मीन मलीर जी जेका 4 बेयूं जेके आहिनि उहे मतिलबु रियात जे हवाले कई हुयूं ऐं इहो मशहूरु कयो वियो त माण्हू पंहिंजूं ज़मीनूं विकिणनि पिया ऐं इहा सॼे सिंध में इहा प्रोपगंडा कई वई पर आउं इहा ॻाल्हि क्लियर कयां त ज़मीनूं सरकार जूं हुयूं सरकारी ज़मीन बीस जेका एग्रीकल्चर उहा कैंसिल कई वई ऐं माण्हुनि खे मजबूर कयो वियो त कर्ज़ जा पैसा वठो या ज़मीन ॾियो उन जे बावजूद बि 150 खां मथे स्टे ऑर्डर आहिनि उन स्टे ऑर्डरनि ते अमल दरामद इंसामिक करणो अञा ताईं करण लाइ तयारु कोन्हे त अहिड़े नमूने इहे ज़मीनूं उन्हनि खे अलॉट कयूं हुयूं पोइ जॾहिं कोर्ट में मामिलो हलियो त 2018 में जेको जजमेंट आयो पंहिंजो सुप्रीम कोर्ट जो उहो जेकॾहिं मां पढ़ंदा आहियूं 98 पेजनि जो आहे उन में क्लियर इहो लिखियो वियो आहे त हीअ हिन ज़मीन जेका ॾिनी वई आहे उहा गैर क़ानूनी आहे ऐं MDA खे या पंहिंजो DC मलीर खे इहो इख़्तियारी कोन्हे जो इहे ज़मीनूं ट्रांसफर करे हिन खे ॾिनियूं वञनि ॿी ॻाल्हि इहा थी त सॼे सिंध मां जेके ज़मीनूं आहिनि उहे ट्रांसफर करे हिन खे ॾिनियूं जिते जिते ज़मीनूं मलिक रियाज़ ख़रीद कयूं उहे ज़मीनूं ट्रांसफर करे हिते ॾिनियूं हुयूं इहो कानून सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जे लाइ ॿियनि माण्हुनि लाइ न हुयो तंहिंजे करे इहे सुप्रीम कोर्ट उन सभिनी शयुनि खे रद्द कयो ऐं सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो त इहे एग्रीकल्चर लैंड ज़मीनूं जंहिंजियूं बि सरकारी ज़मीनूं लीज़ ते मिलियलूं उहे उन्हनि मालिकनि खे वापसि मिलणु खपनि ऐं उन्हनि में 51 माण्हुनि जा नाला हुया त जेके हिन सॼे हिन अमल में गैर क़ानूनी अमल में इन्वॉल्व आहिनि उनखे सज़ा मुक़ररु कई वञे उनजे लाइ नेब खे चयो नेब इंक्वायरी कई नेब सॼी हिन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कई असां बि नेब जे साम्हूं पेश थियासीं त 2018 में हुननि हिकिड़ी जेका आहे अमल दरामदी जेका बेंच ठाही त इन फ़ैसिले ते इम्प्लीमेंटेशन करण जे लाइ हिकिड़ी बेंच ठाही वई त जेके 2018 जी जजमेंट में आहिनि उन्हनि ते अमल दरामद करण जे लाइ उन्हनि हिकिड़ी बेंच ठाही पर उन बेंच बजाए अमल दरामद करण जे उन फ़ैसिलनि जे उन्हनि बार्गेनिंग करणु शुरू कई ज़ाहिरी तौर ते जेका असांखे सूरत हाल हिन वक़्त ताईं नज़र अचे पई वॾी महिरबानी अवां जी गुलशन कलेमती साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ गुज़िरियल केतिरे अरसे खां बैरिया टाउन जी वालार जो सिलसिलो जारी आहे जीअं गुलशन कलेमती साहब पारां असांखे ॿुधायो वियो त 43,000 एकड़ ज़मीन बैरिया टाउन खे हिन वक़्त ताईं ॾिनी वई आहे जंहिंमें 4 देहूं पिणु शामिल आहिनि इहो सिलसिलो गुज़िरियल केतिरे अरसे खां जारी आहे 6 जून ते एहतिजाज थियणो आहे ऐं उन बाबति लाइ अमल 4 जून ते जोड़े वेंदो ऐं इन मामले ते मुसलसल असां अव्हां खे आगाह कंदा रहंदासीं इन सां प्रोग्राम जो वक़्तु ॼाणी ते पोइ पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त।